अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे अॼु नई हिकिड़ी ख़बर ॾींदासीं तकरार ड्रामे जे बारे में ऐं काफ़ी तफ़सीलूं बि तव्हांजे नाम कंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसजो ऐं थी सघे त शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे तकरार ड्रामे जो क़िस्तूं अचण वारियूं आहिनि ऐं उन्हनि में तव्हां हिकिड़ी शइ ज़रूरु नोट कंदो, जीअं हाकिम ख़ान जी एंट्री थी आहे, वरी असद कुरैशी जी एंट्री थींदी, पोइ अहिड़े हिसाब सां ड्रामे खे जेको आहे हिकु नओं रंग ॾिनो वेंदो। हिकु बहितरीनु अदाकारी जे हिसाब सां असद कुरैशी खे इन ड्रामे में आंदो वेंदो। जीअं असद कुरैशी हुन में ज़हर ज़िंदगी में शुरू में हुयो, तव्हां ॾिठो हुजो, हुते त कुहाड़ी खणी घुमंदो कुल्हे ते सिर्फ़ु, लेकिन असद कुरैशी खां को ख़ासि कमु ज़हर ज़िंदगी में न वरितऊं, उन खे ईअं मतिलबु पूरो कराए छॾियऊं। लेकिन तकरार ड्रामे में ईअं कान थींदो। असद कुरैशी खे हिकु बहितरीनु करैक्टर ॾिनो वेंदो ऐं ज़बरदस्त। ऐं जेके माण्हू सोचे रहिया आहिनि असद कुरैशी खे छा सुठो करैक्टर ॾिनो वेंदो या उन खे बि मतिलबु ख़तमु कयो वेंदो अधु ड्रामे में, दोस्तों ईअं न आहे। काफ़ी अरसे ताईं असद कुरैशी जो मतिलबु करैक्टर हलंदो ऐं हू पंहिंजा अदाकारी जा जोहर ॾेखारींदो ज़रूरु तकरार ड्रामे में। उन खां बाद वरी जेको उन जी मतिलबु स्क्रिप्ट लिखियलु हूंदो होसि ताईं, उन खां पोइ वरी ॿिया अदाकार अहिड़े हिसाब सां अदाकार नवां ईंदा, वरी पुराणा वेंदा। ऐं ख़ासि करे तव्हांखे इहा ॿुधाए छॾियूं त नवाब खान फ़िलहालु ॾुखियो वेंदो। नवाब खान जे वियो त उन जाइ ते पोइ कोई ॿियो विलन आणींदा ऐं थी सघे थो तव्हांखे इहो मां ॿुधाए छॾियां मतां नवाब खान खे माराए ऐं उन जाइ ते असद कुरैशी जो करैक्टर बि ॾेई सघनि था। इहो हिकिड़ो चांस आहे, या उन जाइ ते कमाल खान जहिड़ो ज़ालिम माण्हू बि अची सघे थो नवाब खान खे माराए मूसा जे हथां। अहिड़े हिसाब सां कुझु न कुझु रंग कंदा इन ड्रामे में, तॾहिं असद कुरैशी जी जॻह इन ड्रामे में थींदी। बाक़ी असद कुरैशी जी जॻह तकरार ड्रामे में ईअं बणिजी नथी सघे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।